Commission for the Protection of Journalists and Other Media Practitioners में और साफिन के नुमाइंदगी रहने जो फैसलो सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जी सदारत हेठि इजलास कमीशन के बाख्तियार बणाइण कमीशन जे ख़ितनि ते जवाब न ॾींदड़ इख्तियारनि ख़िलाफ़ कार्रवाई जे काबीना सां राब्तो करण जो पिणु फ़ैसिलो कयो पियो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त कमीशन में औरतुनि खे नुमाइंदगी ॾियण लाइ तरमीमी बिल सूबाई असेंबली पेश कयो वेंदो। सीनियर सूबाई वज़ीर तरफ़ां कमीशन चेयरमैन के तजवीज़ कयल तरमीमनि जो ड्राफ्ट तैयार करण जी हिदायत कई वई। शर्जील इनाम मेमर जो जुमला हेठि हू तरमीमी बिल पाण असेंबली में पेश कंदो। साफ़िन जो तहफ़्फ़ुज़ सिंध हुकूमत जी अवलीन तरजीहनि में शामिल आहे। कमीशन जे क़ानून तहत साफ़िन जी लाइफ इंश्योरेंस ऐं प्रोफेशनल ट्रेनिंग मीडिया मालिकनि जी ज़िम्मेवारी आहे। सिंध सरकार तरफ़ां मुक़रर कयल घटि में घटि उजरत ते मीडिया इदारनि में अमल कराइण लाइ ख़त लिखिया वेंदा। वफ़ाक़ी हुकूमत महांगाई जी मारे लफ़ाम ते पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोल 5 रुपया 36 पैसा ऐं डीज़ल 11 रुपया 37 पैसा फ़ी लीटर महांगो। नोटिफिकेशन जारी। हुकूमत पेट्रोल ऐं हाई स्पीड डीज़ल ते लेवी बरक़रार रखी छॾी। पेट्रोल ते 57 रुपया 52 पैसा ऐं हाई स्पीड डीज़ल ते 74 रुपया 51 पैसा फ़ी लीटर लेवी बरक़रार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदराती पुलिस सहकारी सां मुलाक़ात। वफ़ाक़ी वज़ीर पे शरीक ऐवानी सदर में थियल मुलाक़ात में वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ, एहसन इक़बाल, आज़म नज़ीर तारड़, वफ़ाक़ी गुरु वज़ीर मोहसिन नक़वी ऐं वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनावला भी शिरकत कई। मुलाक़ात दौरान मुल्क के अहम मामलनि ऐं सियासी सूरत हाल ते ख़यालनि जी ॾेवट कई वई। सियासी ऐं मुआशी ऐं सिक्योरिटी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल। वज़ीर आज़म सदराती पुलिस सहकारी खे मईशत जी बहितरी लाइ हुकूमती क़दमनि खां आगाह कयो। सिकंदराबाद में साकार इल्ज़ाम हेठि ॻोठाणो क़तल। कोट मोहम्मद उस राजपर में बंदूक जा फायर करे 50 जे मोहम्मद उस राजपर के क़तल कयो पियो। इत्तला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। मक़तूल जो लाश अस्पताल मां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। मौसमियात खाते तरफां कराची में 2 जुलाई ते बरसात जी अॻु थी। मौसमियात खाते जो जुमला आहे त कराची में 19 ऐं 20 जुलाई ते सुठी बरसात जो इम्कान आहे। अमेरिका, बरतानिया, फ्रांस ऐं जर्मनी ईरान सां न्यूक्लियर डील लाइ अगस्त जी डेडलाइन मुक़रर करण ते इतफ़ाक़ करे वरितो। अमेरिकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो जो बरतानवी, फ्रांसीसी ऐं जर्मन हमनसब सां टेलीफोनिक राब्तो। ईरान जे न्यूक्लियर प्रोग्राम ते क़तई सुदेबाज़ी लाइ अगस्त जी पुॼाणी ताईं जी मोहलत ते इतफ़ाक़। डील न थियण जी सूरत में ईरान ते 2015 में गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल पारां हटायल पाबंदियूं ॿीहर लॻाइण जो इम्कान। ऐं बाइडन जी कमज़ोर पॉलिसियुनि सबबि जंगूं शुरू थियूं। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं पाकिस्तान ऐं भारत विच में जंग रुकराई ईरान जे जोरी अॾनि खे मुकमल तौर ते तबाह कयो वियो। टैरिफ पेमेंट 1 अगस्त खां शुरू थींदी। वियतनाम सां सुठी डील थी। मूंखे ईरान सां ॻाल्हि ॿोल करण जी का तकड़ नाहे। रूस यूक्रेन जंग में बाइडन जे दौर में शुरू थी।